घोटकी जे सराफा बाज़ार मां हिकु हफ़्तो अॻु सुबुह जो सवेर सोनारे जी दुकान तां सोन सां भरियल तिजोरी फुर करण वारे वाक़े ख़िलाफ़ दुकानदारनि ऐं शहरियुनि पारां प्रेस क्लब अॻियां बुख हड़ताल जी कैंप हणी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते सराफा बाज़ार जे सदर हाजी अनवर घोटू ऐं शाही बाज़ार जे सदर भीशम लाल, शहरी इतिहाद जे चेयरमैन रईस अल्लाह वसायो घोटू ऐं ॿियनि प्रेस क्लब अॻियां बुख हड़ताल जी कैंप हणंदे चयो आहे त घोटकी सराफा बाज़ार जा दुकानदार सिंध हुकूमत खे टैक्स ॾियनि था पर पोइ बि हू महफ़ूज़ न आहिनि। हुननि चयो आहे त घोटकी पुलिस सिर्फ़ दलासा ॾेई थी। पुलिस हिकु हफ़्तो गुज़रण बावजूद कख भञी बीणो नाहे कयो। हुननि जो वधीक चवणु हो त नाअहल SSP घोटकी अज़हर मुग़ल खे हटाए बहितरीन ऑफिसर मुक़रर कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वसी कयो वेंदो।